ज़िक्र कंदासीं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त असां ऑन साइट दौरे ऐं पाकिस्तान जी ग्रे लिस्ट मां निकिरण जे अमल जी कामयाब ऐं तकड़ी पुॼाणी में ओसीड़े में आयूं FATF एक्शन प्लान कामयाबी सां मुकमल थियण ते बयान ॾींदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त FATF जे पाकिस्तान तरफ़ां 2018 ऐं 2021 जा एक्शन प्लान पूरा थियण जी गॾियल एतिराफ़ जी आजां कयां थो। ॿिन्ही एक्शन प्लान्स जे सभिनी टेक्निकी ज़रूरतनि खे कामयाबी सां मुकमल कयो वियो आहे। हुन चयो त उहो गॾियल क़ौमी कोशिशनि ऐं सभिनी स्टेक होल्डर्स जे मफ़ादनि जे मुकमल हम आहंगीअ जो नतीजो हो। FATF जी प्लेनरी तरफ़ां पाकिस्तान जे दौरे जी इजाज़त ॾियण जो हिकु ऐलान हिकु सुठी अॻुभराई आहे। संदसि चवणो त हुकूमत मईशियत खे मज़बूत बनाइण में मालियाती शोबे में सुधारनि जे उन हाकारी अंदाज़ खे जारी रखण लाइ पुरज़म आहे। सदर आरिफ अलवी चूंड तरमीमी बिल हिकु भेरो ॿीहर सही करण खां वापसि उमाणे छॾियो आहे। संदसि चवणो हो त हू वोटिंग मशीन ऐं समुंड पार पाकिस्तानियुनि जे वोटिंग मामले सां हिकु ॾहाके खां वधीक अरसे खां वाॻियल आहे ऐं समूरियुनि हुकूमतनि पार्लियामेंट ऐं सुप्रीम कोर्ट में उन मामले जी पैरवी कंदो रहियो आहे। सदर आरिफ अलवी चूंड तरमीमी बिल ते सही न करण जो जवाज़ ॼाणाईंदे चयो आहे त ॼाणायल कानून जी नोयत इंतिहा पसंदाणी आहे। आइन जी पासदारी कंदो रहंदो आहियां। अंदाज़ो आहे त आइन पाकिस्तान हिन बिल ते सही न करण बावजूदि उनखे कानून जी शिकिल ॾेई छॾींदो। पाकिस्तानी सदर जी हैसियत सां मजलिस शोरा जे मंज़ूर कयल बिल ते सही न करण मूं लाइ तकलीफ़ ॾींदड़ अमल आहे। सदर जो चवणो आहे त ईंदड़ नस्ल लाइ पंहिंजा दलील ऐं ख़्याल कलमबंद करणु चाहियां थो। टेक्नोलॉजी ख़ासि तौर ते EVM खे असराइती तौरु इस्तेमालु कयो वेंदो ऐं उन में घणनि मसइलनि जो हल मौजूदु आहे। टेक्नोलॉजी सदाईं तकरारी ऐं चैलेंज थियल चूंड अमल में शिक शोबनि ऐं इख़्तिलाफ़नि ऐं इल्ज़ामनि खे घटि करे सघे थी। हुन चयो त टेक्नोलॉजी जो इस्तेमालु चूंड अमल में शिफ़ाफ़ियत आणण में मददगार हूंदो आहे। टेक्नोलॉजी आज़ादी ऐं मुनसिफ़ानी चूंडनि सां असां अणपूरा ख़्वाब पूरा करे सघूं था। चाहियां थो त पाकिस्तान मुस्तक़बिल में तेज़ीअ सां कामयाबी तरफ़ वधे। सदर वधीक चयो त अॼु मसइला हल करण लाइ जदीद ऐं नए साइंसी तरीक़नि कोतब आणणु घुरिजे। पार्लियामेंट जे ॿिन्ही पासनि में एतमाद साज़ी खे हथी ऐं भाईवारी जी शमूलियत बिना सुधारा मुमकिन न आहिनि। राय ॾींदड़नि ऐं फ़ैसिला कंदड़नि पारां हिन मामले खे नज़रअंदाज़ छो कयो वियो उहो मूं लाइ हिकु गुजारत रहंदो। यादि रहे त गुज़िरियल महीने पार्लियामेंट इलेक्शन तरमीमी बिल 2022 तहत EVM ऐं समुंड पार वोटिंग खे ख़तमु कयो वियो हो, जॾहिं त नेब तरमीमी बिल ज़रिए नेब इख़्तियार खे घटि कया हुआ, जंहिंखां पोइ हीउ बिल सदर खे मंज़ूरी लाइ उमाणियो वियो हो, पर सदर बिल वापसि उमाणे छॾियो। जंहिंखां पोइ हुकूमत पार्लियामेंट जे गॾियल इजलास में हीउ बिल मंज़ूर कराए सदर खे उमाणियो ऐं हाणे सदर इलेक्शन तरमीमी बिल बिना सही करण जे वापसि उमाणे छॾियो आहे। तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन ऐं अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त मौजूदा हुकूमत साज़िश जो हिसो बणिजी साज़िश हुई या मुदाख़लत जांच थियणु घुरिजे। DG या SPR उहो तय नथो करे सघे त साज़िश न थी आहे। सोशल मीडिया ते इंटरव्यू में इमरान ख़ान चयो आहे त मां हिन मुल्क जो वज़ीर आज़म हुयुसि, मुंहिंजे साम्हूं जांच न आई। जेके उन साज़िश में मुलविस आहिनि उहे चाहिनि था त साइफ़ खे दफ़ायो वञे। बेएतमादी पोयां महांगाई जो कूड़ो बयानियो ठाहियो वियो। हुन चयो त जेकॾहिं तव्हां हुकूमत नथा संभाले सघो त साज़िश छो कयव। महांगाई सबबि अवाम में कावड़ जी लहर पकड़ियल आहे। रुपए जे क़दर में घटिताई या पेट्रोल जी क़ीमत में वधंदी हुई त उहे महांगाई मार्च लाइ पहुची वेंदा हुआ। हाणे पाण अवाम ते महांगाई जा बम किराए रहिया आहिनि। संदसि चवणो हो त उन्हनि जी पंहिंजी हुकूमत में क़ौमी सलामती कमेटी असांजो मौक़िफ़ तस्लीम कयो। बदकिस्मती सां पाकिस्तान जा नालेवारा फोरू मुल्क ते मढ़िया विया। नेब तरमीमनि सां हिकु हिकु फोरू खे NRO मिलंदो। उन्हनि जे केसनि जी जांच कंदड़ माण्हू मरी रहिया आहिनि। को दिलि जे दौरे सां मरी रहियो आहे त को आपघात करे रहियो आहे। इमरान ख़ान चयो त 25 मई ते जीअं पुलिस तशदुद कयो उनजो मिसाल नथो मिले। जीअं शेलिंग कई वई ऐं उहो सॼो मंज़रनामो कश्मीर जहिड़ो हो। राइट टू प्रोटेस्ट ऐं राइट टू मूवमेंट खे केरु बि रोके नथो सघे। तहरीक इंसाफ़ जो चेयरमैन चयो त CCPO लाहौर ऐं IG इस्लामाबाद खे ख़ासि हिदायत कई आहे त ज़ुल्म करणो आहे। अवाम तयारी रहे। हू 10 जुलाई खां अॻु लॉन्ग मार्च जो सॾु ॾेई सघे थो। सुद समा वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब PTI चेयरमैन खे मुखातिब थींदे चयो आहे त इमरान साहब हाणे अवां खे सुञाणी चुको आहे। पंहिंजी जारी कयल बयान में वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त 25 मई जो भॻोड़ो पंहिंजी ॾिनल महांगाई ते ॾफेड़ पखेड़णु चाहे थो।
उन चयो त अवाम मुल्की मफ़ाद विकिरो कंदड़ जे सॾ ते छो निकिरे। संदसि चवण त अवाम महांगाई बेरोज़गारी ऐं मुआशी तबाही आणींदड़नि जे सॾ ते छो निकिरे। संदसि वधीक चवणो हो त अवाम IMF सां कमज़ोर मुआइदो कंदड़ जे सॾ ते छो निकिरे। मरियम औरंगज़ेब चयो त इमरान ख़ान जे ग़लति पॉलिसियुनि सबबि मुल्क बहराननि जे वर चढ़ी वियो ऐं महांगाई में वाधि थी आहे। सूद समावारी वफ़ाक़ी वज़ीर वधीक चयो त हुकूमत मुल्क जे मुआशी रुख खे दुरुस्त करे रही आहे। कंहिं बि खूनरेज़ी या फ़सादी एहतिजाज जी इजाज़त न ॾिनी वेंदी। ज़िक्र कंदासीं JUI ऐं PDM सरबराह मौलाना फज़ल रहमान वॻण पहुची अॻवान सां अमर जी वफ़ात ते लाॾाणी कई आहे। ताज़ियत जो इज़हार कंदे ॻोठु यारोदेरो में मौलाना फज़ल रहमान JUI जे ज़ेली तनसीब सिक्योरिटी विंग अंसारुल इस्लाम जे मरकज़ी सालार अब्दुल रज़ाक आबिद लाखो सां संदसि अमर जे लाॾाणे ते ताज़ियत करे साणुसि ॾुख जो इज़हार कयो आहे। मौलाना फज़ल रहमान जे आमद वक़्त सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया हुआ। मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि ते पुलिस जी वॾी नफ़री मुक़ररु कई वई हुई। मौलाना फज़ल रहमान मीडिया जे नुमाइंदनि सां का बि ॻाल्हि ॿोल न कई। मौलाना फज़ल रहमान सां JUI सिंध जो जनरल सेक्रेटरी अलामा राशिद महमूद सुमरो, मौलवी गुल मोहम्मद इनकलाबी, कारी मोहम्मद उस्मान ऐं ॿिया पिणु गॾु हुआ। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सिहत जे शोबे जी बहितरी लाइ वॾो क़दम खणंदे मुल्क गीर CPR ट्रेनिंग कराइण जो फ़ैसिलो कयो आहे। स्ट्रेटेजिक रिफॉर्मर्स जे सरबराह सलमान सूफ़ी चयो आहे त हंगामी हालतुनि में आलमी मयार जी CPR ट्रेनिंग सां लखें ज़िंदगियूं बचाइण में मदद मिलंदी। उन चयो त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ स्ट्रेटेजिक रिफॉर्मर्स जे सरबराह खे उन हवाले सां फ़ौरी क़दम खणण जी हिदायत कई आहे। असां चवणो हो त ज़िंदगी बचाइण वारे CPR ट्रेनिंग खे स्कूल जे निसाब में शामिलु कयो वेंदो। उन खां सवाइ हर शहरी लाइ CPR ट्रेनिंग मुहिम जो हिसो हूंदी। सलमान सूफ़ी चयो त इन मुल्कगीर मुहिम लाइ मुकमल हिकमत अमली जो ऐलान ईंदड़ हफ़्ते कयो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पंजाब सूबे में सिहत जे शोबे में मेरिट जी बालादस्ती, आलमी मयार जी तालीम ऐं इस्पतालनि जे क़याम खे यकीनी बणायो। उन चयो त वज़ीर आज़म वज़ारत उज़्मा जो उहिदो संभालण खां पोइ सॼे मुल्क में हेल्थ केयर रिफॉर्मर प्रोग्राम शुरू करण लाइ तयारु आहे। सॼे मुल्क में ज़िंदगी बचाइण वारे CPR ट्रेनिंग मुहिम सीरीज़ जी पहिरीं मुहिम आहे। अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद चयो आहे त वोट खे इज़त ॾियण जो नारो हाणे नवाज़ शरीफ़ जी वापसीअ जो मुंतज़रु आहे। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते जारी कयल बयान में शेख रशीद चयो आहे त हाणे आसिफ़ ज़रदारी पीपल्स पार्टी जे कमान संभाली ऐं ॿिए पासे वोट खे इज़त ॾियो जो नारो हाणे नवाज़ शरीफ़ जी वापसीअ जो मुंतज़रु आहे। हुन चयो त इम्पोर्टेड हुकूमत मफ़ाद परस्तनि जो ॿियो नालो आहे। उन्हनि खे रुॻो पंहिंजा केस ख़तमु करण जी ॻणती आहे। खैर ग़रीब जी का ॻणती न आहे। संदसि चवणो तमामु जल्द बिजली में वाध जो 3 करंट लॻंदो। पर ॾेई नाणे जी पहुच, फॉरेन रिज़र्व्स ऐं रुपए जे क़दर में घटिताई जे उन्हनि खे का ॻणती न आहे। शेख रशीद चयो त पंजाब जे हिकु सूबे में 2 असेंबलियुनि जा इजलास थी रहिया आहिनि। हालतूं जेतिरी तेज़ीअ सां ख़राब थी रहियूं आहिनि, सुप्रीम कोर्ट खे सो मोटो वठणु घुरिजे। PP चेयरमैन ऐं पढ़े वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी फादर्स डे ते पंहिंजे पैगाम में चयो आहे त मुंहिंजे अक़लमंद, बहादुर ऐं सब्र कंदड़ पीउ खे वाधायूं हुजनि। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते पंहिंजे जारी कयल बयान में पढ़े वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त को बि आमिर या जेल मुंहिंजे पीउ जी मुस्कुराहट नथो खसे सघे। हुन चयो त शहीद भुट्टो खां पोइ पहिरीं सिविलियन सदर 1973 जो आइन बहाल कयो। मुंहिंजे वालिद बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम शुरू कयो। बिलावल भुट्टो ज़रदारी वधीक चयो आहे त मुंहिंजे पीउ CPEC जो बुनियादु रखियो ऐं अञा घणो कुझु करिणो आहे। तहरीक इंसाफ़ जे सिंध असेंबली मेंबर शबीर कुरैशी खे औरत सां हथ चुराइण जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार कयो वियो। एडिशनल IG कराची जावेद आलम ओढे मूजिबि राति 3 वॻे साइड थाणे में हिकु औरत शिकायत दाख़िल कराए त शबीर कुरैशी साणुसि हथ चुरांद कई आहे। औरत जो चवणु आहे त शबीर कुरैशी खेसि नौकरीअ जो ॾटो ॾिनो हो। हुन जो त औरत जी शिकायत ते शबीर कुरैशी ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे ऐं खेसि गिरफ़्तार करे जांच कई पई वञे। ओॾां PTI तर्जुमान दावा कई आहे त शबीर कुरैशी फजर जी नमाज़ लाइ निकितो हो त खेसि पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। जॾहिं त सिंध असेंबली जे मुख़ालिफ़ धुर अॻवान हलीम आदिल शेख सूबाई असेंबली मेंबरनि जे फौरी तौरु आज़ादीअ जो मुतालबो कयो आहे। तर्जुमान चयो त सॼी राति 2 पुलिस मोबाइलूं शबीर कुरैशी जे घर ॿाहिरां मौजूदु हुयूं।
बलोचिस्तान इलाके मकरान इलाके पारोम में सिक्योरिटी फोर्सेस कार्रवाई कई जैं दौरान पाबंदी मिडल तंजीम BLF जा 6 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिब सिक्योरिटी फोर्सेस गुजे इतला ते सेंट्रल मकान जबल जी हद में ऑपरेशन कयो वियो जैं दौरान दहशतगर्दन जे कब्जे में वडे अंग में हथियार ऐं बारूदी ऐं मवासिलाती सामान हथ आयो। ISPR वधीक चयो त कार्रवाई दौरान मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा हथियार ऐं बारूद हथ कया विया जेको दहशतगर्द इलाइक़े में अमन अमान खे ख़राब करण लाइ इस्तेमालु कंदा हुआ। ISPR मूजिब सिक्योरिटी फोर्सेस क़ौम सां गॾु बलोचिस्तान जे अमन इस्तेहकाम ऐं तरक़ीअ खे सबूताज़ करण जी कोशिश खे नाकाम बणाइण लाइ पुरज़म आहिनि। ज़िक्र कंदासीं छाछरे जी ख़ानगी अस्पताल में गोरहारी औरत जो गलत ऑपरेशन वारे वाक़े जी जांच लाइ 3 रुकनी कमेटी क़ाइमु करे वरिती आहे। गुज़िर ॾींहुं डॉक्टरियाणी वियम दौरान मुबैना तौर ॿार जी मुंडी कटे छॾी हुई। DHO थरपारकर नोटिस वठंदे छाछरे जी ख़ानगी अस्पताल में गोरहारी औरत जो गलत ऑपरेशन वारे वाक़े जी जांच लाइ 3 रुकनी कमेटी क़ाइमु करे छॾी आहे। DHO थरपारकर पहुच ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। 24 कलाकनि में रिपोर्ट पेश करण जी हिदायत कई वई आहे। खैरपुर में बल्दियाती इलेक्शन की ड्यूटी लाइ मुक़रर स्टाफ प्रिज़ाइडिंग के इलेक्शन कमीशन तब्दील करे नओं स्टाफ मुक़रर करे छॾियो आहे। मनपसंद ऑफिसर ऐं पोलिंग स्टाफ मुक़रर करण जो इंकशाफ थियो आहे। इलेक्शन कमीशन पहिरियां मुक़ररी वारे नोटिफिकेशन खे ख़त्म करे नओं नोटिफिकेशन जारी करे छॾियो। मुख़ालिफ़ इल्ज़ाम हयो आहे त खैरपुर जे मुख़्तलिफ़ वार्डनि ते इलेक्शन ड्यूटी लाइ मुक़रर स्टाफ ऐं प्रिज़ाइडिंग ऑफिसर तब्दील कया विया आहिनि। बासर जे चवण ते मनपसंदनि खे मुक़रर करायो वियो आहे। संदन वधीक चवण हो त खैरपुर में बेहतर कारकर्दगी न हुजण ऐं हुकूमती धुर सां लाॻापियल उम्मीदवारनि जी कमज़ोर पोज़ीशन आहे जंहिं करे अहिड़ा हुरबा हलाए मनपसंद नतीजा हासिल करण जी कोशिश कई पई वञे। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में ज़रई तोड़े पीअण जे पानी की खोट ख़िलाफ़ मुज़ाहिरा करे धरना हया विया। सांगड़ के लंडो शाख में पानी की शदीद खोट ख़िलाफ़ सवें आबादगारनि मौलाना असदुल्ला खोड़ की अगवानी में एहतजाजी रैली कढी दादपुर नवाबशाह रोड ब्लॉक करे छॾियो। बाढे में ज़रई पानी की खोट ख़िलाफ़ शहरियनि अहमद बशीर नूनारी, फिदा हुसैन तुनियो, असगर अली सारियो, वईद गाहो की अगवानी में एहतजाज कयो वियो। ठुल में जिदोजहद एक्शन कमेटी पारां पीअण जे मिठे पानी की स्कीम मुकम्मल न थियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सुजावल जूणे जो सोहारो शाख जे आबादगारनि फुलेड़ी रेगुलेटर वटि ज़रई पानी खोट सबब एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। एहतजाज कंदड़नि जी अगवानी मंज़ूर हुसैन डेथो, अब्दुल्ला बिरोही, यहिया मेंगल, ग़ुलाम फारूक लहर ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते ख़िताब कंदे अगवाननि चयो त पानी खोट सबब एक पासे ज़राइत तबाह थी रही आहे, ॿिए पासे रहवासी सख़्त तकलीफ़नि में मुब्तला आहिनि। उन्हनि चयो त पंजाब जूं ज़मीनूं आबाद थी रहियूं आहिनि, सिंध जूं ज़मीनूं बंजर बणिजी वियूं आहिनि। उन्हनि आला अख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त सिंध में पानी जी खोट जो नोटिस वठी आबादगारनि जा मसइला हल कया वञनि। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। मेहड़ में पानी खोट ख़िलाफ़ एहतजाज दौरान झेड़े ऐं भञ-डाह जो 150 खां वधीक ॼणनि ते केस दाख़िल कयो वियो आहे। गुज़िर ॾींहुं आबादगारनि पारां शाखनि में ज़रई पानी की खोट ख़िलाफ़ इंडस हाईवे कोलाची मोरी भरिसां धरणो हंयो वियो हो। धरणे दौरान पुलिस ऐं आबादगारनि विच में चकरियूं थियूं हुयूं। खैरपुर नाथन शाह थाणे ते सरकार जे फ़रियाद ते 35 सुञातल ऐं 150 अणॼातल माण्हुनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। केस में सरकारी गाॾियुनि खे नुक़सान पहुचाइण, पुलिस एहलकारनि मथां पथराव, ड्यूटी अटका ऐं रोड बंदि करे मुसाफ़िरनि खे परेशान करण जा कलम शामिल कया विया आहिनि।